कराची वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ने कराची में न्यूक्लियर पावर प्लांट कैंप 3 का इफ्तिताह कर दिया। इस्लामाबाद हाई कोर्ट ने कागजात नामजदगी में मुबैना बेटी जाहिर न करने पर इमरान खान की नाअहली केस में लार्जर बेंच बनाने का फैसला कर लिया। पाकिस्तान मुस्लिम लीग ने उनकी चीफ ऑर्गेनाइजर मरियम नवाज की बहावलपुर में मीडिया गुफ्तगू के दौरान एक खातून कारकुन ने धक्के लगने पर शोर मचा दिया। पेशावर आईजी खैबर पख्तूनख्वा मुअज्जम जान अंसारी का कहना है कि पुलिस लाइन तक आने वाले खुदकश को देख लिया है। खुदकश हमलावर पुलिस यूनिफॉर्म में था। इस्लामाबाद IMF ने पाकिस्तान से सरकारी अफसरान के असासा-जात पब्लिक करने के लिए कानूनी तरामीम का मुतालबा कर दिया और साथ ही उनके बैरून मुल्क असासों की तफसीलात भी मांग ली। अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद को रावलपिंडी पुलिस ने गिरफ्तार कर लिया। मटियारी में खबर शामिल किया था। अजीज गुल खैबर की रिपोर्ट मुताबिक SSP मटियारी मोहम्मद कलीम मुल्क के हुकूमत DSP खैबरानी तारिको खानजादा, DSP मटियारी SHO खैबरानी शाहजमान चांडियो, PRO मुस्तजाब मेमण, SHO अडेरो लाल विलेज, SHO अडेरो स्टेशन ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस साण करे खैबर स्टाफ, सेता स्टाफ ऐं ख़ासि कयली स्टाफ ते सर्च, बायोमेट्रिक ऐं गोपंग ऑपरेशन करे होटलनि ऐं दुकाननि ते वेठल मक़ामी ऐं गैर मक़ामी माण्हुनि जी वेरिफिकेशन कई वई। सर्च ऑपरेशन ऐं गोपंग ऑपरेशन करण जो मक़सदु उहो आहे त शहरनि लाइ हर वक़्तु पुलिस जी मौजूदगी ते हिकु फ़ोन ते लबैक जे अमन ऐं अवाम खे तहफ़ुज़ फराहम कयो वेंदो। कंहिंखे बि कानून हथम खणणो न ॾींदासीं। जेको बि गैर कानूनी या ॾुआरी सरगर्मियुनि में मुलविस हूंदो उनखे बख़्शु न कयो वेंदो। उन मौक़े ते DSP खैबरानी SHO खैबरानी शाहजमान चांडियो जो वधीक चवणो हो त असांजो अवलीन तरजीह इहा आहे त अवाम रात जो सुम्ही निंड करे असां उन्हनि जी हिफ़ाज़त करण लाइ ॾींहुं राति जागूं। हिननि चयो त खैबरानी थाणे जा दरवाज़ा हर मज़लूम लाइ 24 कलाक खुलियल आहिनि। सिक्योरिटी जा पंहिंजे इलाइक़े में बहितरीन इंतज़ाम आहिनि। कराची प्रेस क्लब पर सरेआम अफगानिस्तान के झंडे लहराए गए और पाकिस्तानी अदारों को गालियां दी गई, जबकि जनरल्स को गालियां दिए गए तो और अफगानिस्तान के नारे लगाए गए और ये बावर कराया गया कि कराची के जहाँ भी हमारे हाथ में है। नूर लटरानी ये पख्तून है। अगर ये प्रेस क्लब IG और DIG तक पहुँच सकते हैं तो सिंध असेंबली में भी पहुँच सकते हैं। नूर लटराई, मुझे जनरल ने कॉल की कि इसके बीच में मत आओ। मैंने जनरल को बोला तुम वर्दी उतार के मैदान में आओ तो पता लगे। हम आला अदारों को कहते हैं कि न अफगानियों को लगाम दे, क्योंकि कराची सिंध का दिल है। अगर उनको अपना हक लेना है तो अफगानिस्तान में जाकर एहतजाज करें। और भी बहुत कुछ कहा, आप खुद सुन लें। हाणे मांखे अपडेट कयूं पिया सेता रोड में आसिफ जानवरी जी रिपोर्ट मुताबिक त सेता रोड नेशनल प्रेस क्लब जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी जी 20 सालगिरह आवाज़ TV ऑफिस में मल्हाई वई। तकरीब में SHO सेता रोड अब्दुल कयूम खोसो, खादिम खोसो समेत नेशनल प्रेस क्लब जे सदर अली रज़ा सिंधी, जनरल सेक्रेटरी वहीद अली आबासी, नायब सदर राजा इन चना, ज्वाइंट सेक्रेटरी सैफुल्ला सोलंगी, खजानची ज़ीशान अली आराई, ऑफिस सेक्रेटरी आसिफ अली जानवरी, अरसलान अली आराई, बाबू अबड़ो, असद सोलंगी, मनु जावरी समेत ॿियनि दोस्तनि शिरकत कई। जिथे आयल महिमाननि ऐं दोस्तनि तरफ़ां आदिल जानवरी खे गुलनि ऐं नोटनि जा हार पार ऐं मुबारकूं ॾींदे सालगिरह जो केक काटियो वियो। वॾी उमिरि लाइ दुआऊं ॾिनियूं वयूं। हाणे मांखे अपडेट कयूं पिया ठुला मां फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक त ठुला तालुके जे गड़ियसन थाणे जे अध ॻोठ गुलशेर कंटराणी जे मदरसे में 5 महीना अॻु जवाबदारनि मासूम खुताबी सां बदफ़ेली करण बैदि क़तल कयल नीगर मुज़फ़र सुमरो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अॼु 105 ॾींहं हिन बि वारसनि ऐं क़ौमपरस्तनि पारां प्रेस क्लब ठुला अॻियां एहतिजाजी बुख हड़ताल ते वेही रहिया मुज़ाहिरीन वसीम कुरैशी, सरवाणो सिंधी, कारी निज़ामुद्दीन बंगुलाणी, अली शेर मंगी, गुलाम यासीन गोपांगु, ज़फ़र सिंधी, डाडो कुरैशी, बशीर लाशारी, आदल बुरड़ो, मक़तूल जी जीजल अमर प्यारी खातून सुमरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मक़तूल मासूम मुज़फ़र सुमरो जे क़तल खे 5 महीना गुज़री विया आहिनि, लेकिन पुलिस अञा ताईं नीगर मक़तूल जा कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। हिननि चयो त पुलिस बासर माण्हुनि जी वांगार वहंदे कातिलनि खे गिरफ़्तार नथी करे। हिननि चयो त नीगर मुज़फ़र सुमरो जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटराणे में आणी सख़्त सज़ा ॾिनी वञे। हिननि चयो त मदरसे जे अमले खे भी शक जे बुनियाद ते गिरफ़्तार करे जांच वधाई ऐं क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो।
हाणीअ मां अपडेट कयूं पिया ठुला मां फैज़ सुमरो जे रिपोर्ट मुताबिक़ त गवर्नमेंट डिग्री कॉलेज ठुला जे नॉन टीचिंग मुलाज़िमनि तरफ़ां मुतालबनि जी मञत आला एहतिजाजी मुज़ाहिरो मल्हार ख़ान बुर्ड़ो खुदाबख्श चनू किफ़ातुल्ला चनू जी अॻवानी में कढी शिकारपुर मेन रोड ते पहुची सख़्तु नारेबाज़ी कंदे अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत पारां नॉन टीचिंग जे नंढनि मुलाज़िमनि 1 खां 4 ग्रेड जे मुलाज़िमनि जा प्रोमेशन न करे एहतिजाजनि ते मजबूर कयो आहे, जॾहिं त 1 खां 17 ग्रेड जे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ियूं कयूं वञनि थियूं। हिननि वज़ीर आला सिंध वज़ीर तइलीम ऐं सेक्रेटरी तइलीम खे अपील कंदे चयो त नॉन टीचिंग जे मुलाज़िमनि समेत लैब स्टाफ खे फौरन अपग्रेड ॾे 1 ग्रेड खां 4 ग्रेड जे मुलाज़िमनि जा प्रोमेशन करे उन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे ऐं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि, न त ॿी सूरत में पूरी सिंध में सख़्तु एहतिजाज करे सेक्रेटरी जो रुख़ कंदासूं। हाणीअ मां अपडेट कयूं पिया ठुला मां फैज़ सुमरो जे रिपोर्ट मुताबिक़ त ठुला लॻे ॻोठ अली मुराद लाशारी जे रवासण 54 वरनि जी आमिना धीअ सुमर ख़ान बंगलानी घर जे अॻियां रांदि कंदे पेर तिरकण सबबि पाणी जे तलाउ में किरी पई, जंहिंखे ॻोठाणनि बेहोशी जी हालत में तलाउ मां ॿाहिरि कढे मक़ामी इस्पताल ॾांहुं न्यूं वियो, जिथे डॉक्टर नींगरी जी फौत थियण जी तस्दीक कई। फौती नींगरी आमिना जो लाश घर पहुचण ते संदसि अमड़ मैयत खे चिंबड़ी बेहोश थी वई, जॾहिं त अहिड़े वाक़े ते घर बातिन में कोराम मची वियो। फौती नींगरी खे पंहिंजे अबाणी क़ब्रिस्तान नज़रवाह में आलिन अखियुनि सां मिटीअ मां हवाले कयो वियो। हाणीअ मां अपडेट कयूं पिया ट्रिगबाला मां जीएम लुंड बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ त गाज बंद जे कम में नाक़्स मटीरियल जो इस्तेमालु वर्ल्ड बैंक एरीगेशन दादू जे चीफ इंजीनियर जे मदद सां सब डिवीज़न गाज जो SDO सब इंजीनियर गाज जे मदद सां करप्शन करे गाज बंद जे पथरनि जी पीचिंग में वॾो पत्थर इस्तेमालु करण बदिरां नई गाज जे पेट में पयल सनी रोड़ी जो इस्तेमालु कम में मक़ामी ठेकेदार मज़दूर नज़र अंदाज़ गाज बंद में लॻंदड़ पकी दीवार जे कम में नाक़िस मटीरियल इस्तेमालु 2 नंबर काबाड़ी वारो सरियो बरसात में पिसियल एक्सपायर थियल सीमेंट दीवार जे कम में इस्तेमालु कयो वञे पियो। पत्थरनि जी पीचिंग में थुली 7 नंबर तार इस्तेमालु थियण बदिरां 15 नंबर वायर जहिड़ी तार इस्तेमालु करण जे सबबि ईंदड़ सावणी जी मौसम में बंद बलोचिस्तान ईंदड़ पाणी जी सट न सहंदे हिकु दफ़ो ॿीहर टुटी पवंदो। इलाइक़े वासियुनि जो चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट पाकिस्तान ने आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जी घुर कई।